घणई बार वेही असां तमाशो ॾिठो आहे अकबर, पर हाणे न। बाबा साईं जेकर इन दुश्मनी में असां काजी पिया थी पिया, नवाब खान जो रुख असांजी तरफ़ थी पियो आहे। तूं छा थो सम्झी त असां जेकॾहिं मट करे वेही रहंदासीं त नवाब खान असां खां मुड़ी वेंदो? नवाब खान त असां सां ॻाल्हियूं करणु चाहे थो न बाबा। इहो नवाब खान जो सौ सिधो धोखो आहे। ॻाल्हियूं वरी छा जी? नवाब खान जो धोखो? कहिड़ो धोखो बाबा साईं? नवाब खान ॿियनि दुश्मननि में फाथल आहे, तॾहिं तो असां ॾे दोस्ती जो हथ वधाए त जीअं असां मट करे वेही रहूं त बक़ाया दुश्मननि जे करे पूरो पोइ इहो कमीणो कंदो असां ॾे रुख। हिन खां बहितर आहे त उहो असां ॾे रुख करे, असां हुन खां पहिरियां पंहिंजो रुख हुन न छो न करे। बाबा साईं असां हाज़िर आहियूं, तव्हां रुगो हुकुम कयो। तूं हीअं था कयूं जो राति वरी नवाब खान जे ॻोठ में विझूं था टाकोरा। नवाब खान जे सभिनी माण्हुनि खे अधु मोह करे पोथा वापसि। बहावल ऐं मूसा सां दुश्मनी खां पोइ हू वॾा होशियार हूंदा आहिनि। मां चयो त जहिड़े जो मज़ो तॾहिं आहे जॾहिं दुश्मन होशियार हुजे। बाक़ी जेकॾहिं दुश्मन सुतल हुजे ऐं असां मथां वरी हमिलो कयूं त माण्हू असांखे जवान कोन चवंदा। गिदड़ खे जगाए पोइ हुनजो शिकार कजे, मज़ो आहे तॾहिं। नवाब खान मां मुंहिंजी जान छॾायो, या त उन सां हथ मिलाए हिकु थी वञो। सूबेदार ये बिटूणी मूसा न खेड। एक तरफ चई तो नवाब खान के रस्ते था हटाए, ॿिए तरफ चई तो नवाब खान सां ठाव करे उन सां हथ मिलाए। मूंखे ख़बर आहे तूं नवाब खान खे ख़तमु करण जी सघ हुन थो रखी, उन करे चवां थो त तव्हां पाण में हथ मिलाए मुंहिंजे मथे जो सूर ख़तमु कयो। कयूं था तुंहिंजे मथे जो सूर ख़तमु। अॼु राति मां नवाब खान खे थो मारियां। तूं महिरबानी करे असां लाइ हिकिड़ी भलाई कर। हुकुम कयो, छा करणो पवंदो? सूबेदार तूं हीअं करजो, कूड़ी या सची मुझे हमरान जे मथां एनसी दाख़िल कर ऐं असांजी गिरफ़्तारी ॼाणाए छॾ। इस मां अॼु राति नवाब खान खे लेटायां थो न। वाह सजावल कन वाह, तूं त मुंहिंजी नौकरी तेल करण जे चक्कर में आई। अहिड़ियूं केतिरियूं वंगारूं तूं नवाब खान सां वेही चुको आहीं सूबेदार, पोइ असां सां छो? भला मूंखे इहो ॿुधाए त घणा चकर तूं मूसे खे नाहक क़ैद कयो आहे ऐं मुआरे हमरा सलीम जो खून बि तो ते अञा बीठो आहे, जंहिंजो हिसाब किताब तोॾे अञा बाक़ी आहे। तॾहिं तो चवां सूबेदार त नवाब असां इहे वांगारूं वण छॾे ॾे, न त ॾाढो पछताईंदे। सजावल खान, तुंहिंजा इहे अजाया इल्ज़ाम कॾहिं बि ख़तमु कोन थींदा ऐं तूं ऐं मां कॾहिं ठहंदासीं बि कोन। ये सतियूं वञी उन्हनि खे प्यार सूबेदार जेके तुंहिंजे किरदार खां वाक़िफ़ न हुजनि। मां चङी रीति ॼाणा थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।